ट्यूशन लगा दी आवाज़ मुझे कुछ लेता है घर भी जाने को मैट्रिक पास है इन खां अलावा हारी है असल में आऊं नंढे इलाइक़े में घर खां ॿाहिरि निकिरंदासीं शाहपुर जा निकिरंदासीं उनजे करे उते ॿाहिरि वारी हूंदी पोइ नंढे इलाइक़ो ई असां वारीअ ते पहिरियां त रुॻो ईअं अखर बखर लिखंदा हुआसीं उन ते सिखिया कंदा हुआसीं उन खां पोइ उन ते ई मुजस्मा ठाहींदा हुआसीं पोइ उन ते थोरो घणो वारीअ खां पोइ वरी असां कचियल ॾे आयासीं त पोइ दरिया जॾहिं लही वेंदो हो त पोइ ख़ुशी हूंदी हुई पोइ मिटीअ ते उते ॿार बच्चा सभु गॾिजी करे उते रांदि खेॾंदा हुआसीं या 10-12 साल जी उमिरि आहे त उन दौर में ॿियो त कुझु कोन ईंदो हो पर गॾु घोड़ो गाॾी या अहिड़ियूं शयूं कुझु जेकी हूंदियूं पोइ पहिरियां इहे ठाहींदा हुआसीं उठड़ा ठाहींदा हुआसीं ऐं इन खां पोइ अॻिते हली ऐं जॾहिं उमिरि थोरी वधी त पोइ माण्हुनि जी शिकिल लाइ मुंहिंजो ध्यानु कोशिशि कई त हिकु माण्हू जी शिकिल ठाही वञे त उन में आऊं पहिरें दौर में कोशिशि कंदो हुउसि त आऊं औरत जी तस्वीर ठाहियां अवल त आऊं ठाहींदो हुउसि तस्वीरूं पर कॾहिं उन ते मां एतिरी ख़ुशी महसूसु कोन थी पर हिकु वक़्त में आऊं हिकिड़ी उताक ते वेठो हुउसि त उते हिकु झूनो असांजो माइट हो उहो वेठो रहियो त उनजे मां उनखे ॾिसी करे ऐं हिकु मुजस्मो ठाहींदो रहियुसि त मुंहिंजी संगत पोयां वेठी हेॾां होॾां त उन्हनि जॾहिं उन मुजस्मे जी शेप ॾिठो त उहो खिलणु लॻा पोयां जॾहिं उहो खिलणु लॻा त कुझु दोस्त हिकिड़ो हेॾां उथी वियो ॿियो हेॾां उथी वियो हाली निकिरी विया हुननि ॾिठो हीअ साम्हूं जेको असांजो मड़ो वेठो आहे हिन जी तस्वीर पियो ठाहे त हुननि खे लजकाई पई थिए पहिरियों दफ़ो हिनखे तक़रीबन 12 साल थी विया जॾहिं उहो मूं ठाहे बसि कयो त उन खां पोइ मूं सोचियो त ठीकु आहे हीअ त अलाए छो उथी विया आहिनि पोइ संगत खां मूं पुछा की तव्हां उथी छो ईअं असांखे खिल पई अचे त तूं साॻियो पोड़ो वेठो आहे जेको अॻियां वेठो आहे पोइ उनजे करे उहा तस्वीर जॾहिं मां खणी मां त थी सघे थो हीअ साम्हूं वेठो आहे उन करे दोस्त सम्झनि था त इहा इन जी तस्वीर आहे छो न इनखे कंहिं ॿी जाइ ते कंहिं कचहरे में खणी ऐं ॾिसिजे त उहो छा था चवनि हीअ केरु आहे मूं इहे कयो पंहिंजे भाउ खे ॾिनो नंढिड़ो मुंहिंजो भाउ आहे उनखे मुंहिंजो हीअ तूं उतां करे खणी वञ ऐं उते वञी ॾेखार त हीअ केरु आहे त जॾहिं उन तस्वीर उन ॾेखारी हीअ त बसि हरेस मिस्री खान आहे त असांजे मिस्री खान हूंदो वीचारो इहा मरहूम आहे उन खां पोइ मूंखे महसूसु थियो ऐं कंहिं बि माण्हूअ जी हूब तस्वीर ठाहे सघां अदा नज़ीर तव्हां जेको हीउ पंहिंजो फ़न हलाईंदा पिया अचो त इन में तव्हां कंहिं तारीख़ी शख़्सियतुनि जा के मुजस्मा ठाहिया आहिनि या के अहिड़ियूं शख़्सियतूं जेके नामवर शख़्सियतूं हुजनि जेके आलमी तौर ते सुञातियूं वेंदियूं हुजनि या तव्हां फ़क़ति रुगो इलाइक़े लेवल ते जेको आहे सो हितां जूं माण्हुनि जो मुजस्मा साज़ी कयो पिया न असली पहिरें दौर में मूं कुझु त पंहिंजे ॻोठ जी जेके नामवर शख़्सियतूं हिकु अधु उन्हनि जी ठाही तस्वीर हुननि जो मुजस्मो ठाहियोसीं उन खां पोइ साईं GM साहिब जो मुजस्मो ठाहियोसीं ऐं पोइ उन खां पोइ लेननि जो ईअं शौक़ु थी वियो उन्हनि जो ठाहियोसीं लेकिन उहे हिन वक़्तु मौजूदु कोन्हनि उहे हींअर ड्रई विया आहिनि ख़तमु थी विया उन खां पोइ मूं साईं राशिद मोराई जो मुजस्मो ठाहियो जेको हींअर मौजूदु आहे ऐं उन खां अॻु में किंग प्रीस्ट जो मुजस्मो ठाहियो जेको हिन वक़्तु उहो बि मौजूदु आहे बसि फ़िलहालु त एतिरो ई कुझु करे चुका आहियां अच्छा नज़ीर असांखे इहो ॿुधाइजो त तव्हांखे हिन फ़न में केतिरियूं तकलीफ़ूं आहिनि या तव्हांखे कहिड़ी सहूलियत हुजणु घुरिजे या जेको ही तव्हां फ़न इस्तेमालु कयो पिया हिन में तव्हां छा छा कहिड़ो मटीरियल इस्तेमालु थिए थो कहिड़े तरीक़े सां हिनखे जेको शोपीस में आणियो था मटीरियल जो त को वॾो मसइलो कोन्हे मटीरियल त इहो आहे मिटी आहे आम मिटी आहे या तव्हां जेकॾहिं पाण ठाहींदो त ठही वेंदी अगरि तव्हां कुंभर खां वठी था अचो त उहो तव्हांखे 50-100 में हिकु मुजस्मे जे लाइ मिली वेंदी इहो मसइलो न आहे मसइलो जेको आहे हिते त हिकु मुसविर खे हिकु त टाइम हुजणु खपे हू ज़हनी तौर ते फ़ारिग़ हुजे जॾहिं त असीं माना इन गुरबत में एतिरी गुरबत आहे इहो असांजो एतिरो शौक़ु मुंहिंजो एतिरो आहे जो मां सम्झंदो आहियां त मूंखे ज़िंदगी जेकॾहिं मां को मुजस्मो ठाहींदो आहियां त मां सम्झंदो आहियां मूं पंहिंजो पाण खे ज़िंदा करे ॾींदो मगर उहा पंहिंजी ज़िंदगीअ सां छॾे करे पंहिंजी गुरबत में माना मज़दूरनि जे पोयां आहियूं ॾींहुं राति फ़सुल जे पोयां आहियूं हिन पासे माना शौक़ु घटिजी वियो आहे माना हिन मां असांखे कुझु हासिलात कोन थी थिए उन करे बसि इहो हिते रहिजी वियो आहे हिनखे 15 साल थी विया आहिनि काफ़ी सालनि खां पोइ तव्हां संगत खे शाबस आहे जो तव्हां यादि कयो हिकु दफ़ो मां वरी माना ज़िंदा थी वियो आहियां जो तव्हां अची मूंखे यादि कयो जेकॾहिं ईअं ई असांखे का संगत यादि कंदी या के दोस्त हूंदा त ज़रूरु असांखे हथी वठाईंदा त मां सम्झां थो त काफ़ी कुझु करे सघां ऐं इन सां की मुंहिंजी ज़ात जे लाइ कुझु करणु खपेनि पर अहिड़ा अनेक माना घणा माण्हू आहिनि दोस्त आहिनि संगत आहे जिन खे वॾी महिनत कयल आहे पर हुनजो को बि क़दुरु कोन्हे को अहिड़ो को इदारो हुजे जेको हिननि खे मदद कराए हिननि जी ऐं हिननि खे कुझु सपोर्ट ॾिए यानी माशी सपोर्ट छो जो माण्हू खे सलाहियत आहे
पर जेकॾहिं उन माई सपोर्ट न हुजे कुझु नथो करे सघे। त अहिड़े हवाले सां असां वटि पहिरीं ॻाल्हि त मूं वटि तमामु घणो इहो हुनर आहे असां वटि, पर असां वटि इन टूल्स बि कोन्हे। असां पंहिंजे हिन ख़ाली 5 आङुरियुनि सां हिननि खे ठाहियूं था, जॾहिं हिननि जे लाइ जेकी टूल्स जी ज़रूरत आहे उहे असां वटि मौजूदु कोन्हनि। अगरि उहे हुजनि त असां हिनखे अञा बि बहितर करे सघूं था। असां चाहींदासीं कि जेकॾहिं असांजी मदद कई वञे, टूल्स ॾिना वञनि, असांखे को प्रोग्राम अहिड़ा कया वञनि जंहिंमें असांखे सिखिया ॾिनी वञे त असां हिन खां बहितर कमु करे सघूं।